टंडो जानमामल लॻ तालका झडो जे यूनियन काउंसिल रोशनाबाद मुकम्मल पानी हेठ अची वियो। ॻोठाणा सिर बचाए रोडनि ते निकिरी आया, मुतासिर खुले आसमान हेठि वेहण ते मजबूर आहिनि। घरनि में पियल सामान, हंध बिस्तरा, खाधे पीते जूं शयूं सभु पाणी में उड़ी विया। बरसात मुतासिर मजबूरी वारी हालत में खाधे पीते जो सामान न हुअण करे फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण लॻा। बोर्ड जे पाणी खे एतिरा ॾींहं गुज़रण बावजूदि को बि चूंडियल नुमाइंदो वठण लड़ी न आयो। मुतासिर ॻोठाणनि जो चवणो त चूंडियल नुमाइंदा रुॻो वोट वठण अचनि था, पर ॾुखे वेल में को बि नज़र नथो अचे। हीउ असांजो ॻोठ यूनियन काउंसिल रोशनाबाद 360 ए आहे, तालका जुडो, डिस्ट्रिक्ट मिरपुखा जो ॻोठ आहे। ॻोठ तुलसीदास भाटिया जेको हिते जे ॻोठ जी आबादी 8 एकड़नि में आहे ऐं हिते ताईं अञा ताईं केर बि वसवारो न पहुतो आहे, न एनजीओ पहुती आहे। असां वसवारनि खे अपील करियूं था त असांजी साल लधी वञे। अञा ताईं हिन माण्हुनि खे न मच्छरदानी मिली आहे, न टेंट मिलियो आहे, न खाधे पीते जो का बि राशन वग़ैरह मिलियो आहे। ऐं हिते जी हालत अहिड़ी आहे त पाणी घर कॉलोनी पूरी तव्हांखे साम्हूं ॾिसण में अचे पई त पूरी कॉलोनी तबाह बर्बाद थी वई आहे। असांखे न टेंट वग़ैरह, असांजे बुख कटण में मजबूर थी विया आहियूं। असां वटि को नुमाइंदो न आयो, न माण्हू आयो, हिते केरु ई कोन आयो। असांजो घर पाणी मंझि माल सॼो ॿुॾी ख़तमु थी वियो आहे, न अनाज रहियो, न का शइ न रहियो, फाकिया कटण में मजबूर असां आहियूं। हिननि मुताबिक़ त फौरी तौर ते उन्हनि जे ॻोठनि मां पाणी निखाल करे उन्हनि जी माली इमदाद कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk